अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर ऑफ कंप्यूटर्स। इन में जीअं तव्हां साम्हूं हिकिड़ी पिक्चर नज़र अचे पई, इन में छा आहे त हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे, कंप्यूटर आहे। उन में जेका सिस्टम यूनिट हूंदो आहे उन जे अंदरि जेका कॉम्पोनेंट्स हूंदा आहिनि, हार्ड ड्राइव या पंहिंजी रैम आहे, CD ड्राइव आहे, ग्राफिक कार्ड या वायर्स आहिनि, कुझु बि आहे, ठीकु आहे। त इहो आहिनि हार्डवेयर्स, ठीकु आहे। इन खे पाण टच करे सघूं था, इहो छा हूंदा आहिनि, हार्डवेयर्स हूंदा आहिनि। इन सां अलावा जी इहो डिवाइसिस आहिनि, स्मार्टफोन आहे, माउस आहे, कीबोर्ड आहे, जॉयस्टिक आहिनि, टच पैड आहे, त कुझु बि इहो सभु छा आहिनि, हार्डवेयर आहिनि। हिन खे पाण टच करे सघूं था। बट हिन खां पोइ इहो जेका पिक्चर आई आहे, हिन में इहो जेका लोगोस ठहियल आहिनि, इहो सॉफ्टवेयर जा आहिनि, ठीकु आहे। सॉफ्टवेयर छा हूंदा आहिनि त उनखे पाण टच नथा करे सघूं, सही आहे। त हाणे इहो ई शइ अॼु जे टॉपिक मां तव्हांखे डिटेल सां सम्झाईंदुमि। त पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां अॼु जे टॉपिक जो कॉन्टेंट छा आहे, हार्डवेयर एंड सॉफ्टवेयर। सभिनी खां पहिरीं मां तव्हांखे हार्डवेयर जे बारे में ॿुधायां। जी तव्हां साम्हूं हिकिड़ी डेफिनेशन लिखियलु आहे, इहो मां पहिरीं तव्हांखे ॿुधायां, उन खां पोइ ॿुधायां त इहो छा लिखियलु आहे। कंप्यूटर हार्डवेयर इंक्लूड्स द फिज़िकल part of a computer such as the case, central processing unit, monitor, mouse, keyboard, computer data storage, graphic cards, sound card, speakers and motherboard। इन में इहो लिखियलु आहे त जेका कंप्यूटर हार्डवेयर हूंदो आहे उहो फिज़िकल पार्ट हूंदा आहिनि कंप्यूटर जा, उहो टचेबल हूंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे शुरू में ॿुधाए चुको आहियां, उनखे पाण टच करे सघूं था। जीअं सिस्टम यूनिट जी जेका बॉडी हूंदी आहे, केस हूंदो आहे, उहो आहे। इन सां अलावा CPU आहे, मॉनिटर आहे, माउस, कीबोर्ड या डेटा स्टोरेज डिवाइसिस हूंदियूं आहिनि, हार्ड डिस्क आहे या पोर्टेबल डिवाइसिस आहिनि अॼुकल्ह, ग्राफिक कार्ड आहे, साउंड कार्ड आहे, स्पीकर्स आहिनि, मदरबोर्ड आहे, हेडफोन आहे। त इहो सभु जेका कॉम्पोनेंट्स आहिनि इहो आहिनि हार्डवेयर। हिन खां पोइ मां तव्हांखे सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधायां। जीअं हिते सॉफ्टवेयर जी बि डेफिनेशन लिखियलु आहे, कंप्यूटर सॉफ्टवेयर इज़ अ प्रोग्राम नॉन टचेबल दैट enables a computer to perform a specific task as opposed to the physical of the system components hardware। इनमें सिंपल इहो लिखियलु आहे त सॉफ्टवेयर जेका आहे उहो नॉन टचेबल आहे, पाण इनखे टच नथा करे सघूं, इनखे सिर्फ़ु ॾिसी सघूं था। इन सां अलावा इनखे हलाए सघूं था, जीअं कंप्यूटर में हलाईंदा आहियूं। ऐं इन सां अलावा इहो स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण लाइ हूंदा आहिनि। ऐं इन खां पोइ इहो लिखियलु आहे त सॉफ्टवेयर एब्रीवेटेड एज़ अ SW जेका आहे, इन जो मतिलबु सॉफ्टवेयर हूंदो आहे, ठीकु आहे। इहो इन जी एब्रीवेशन आहे। इन खां पोइ लिखियलु आहे सॉफ्टवेयर इज़ अ कलेक्शन ऑफ इंस्ट्रक्शन दैट इनेबल द यूज़र टू इंटरेक्ट विद द कंप्यूटर, इट्स हार्डवेयर और परफॉर्म टास्क। हाणे जेका पाण वटि हार्डवेयर हूंदा आहिनि उनखे हलाइण लाइ सॉफ्टवेयर जी नीड हूंदी आहे। सॉफ्टवेयर जी मदद सां पाण हार्डवेयर खे हलाईंदा आहियूं, उन में जेका टास्क हूंदा आहिनि उहो परफॉर्म कंदा आहियूं, ठीकु आहे। उन सां अलावा हिकिड़ो जेका टास्क आहे उहो परफॉर्म नथो थी सघे। ऐं हाणे सॉफ्टवेयर जे बारे में थोरो मां तव्हांखे इहो ॿुधायां। जीअं हर शइ जो पंहिंजो सॉफ्टवेयर हूंदो आहे। म्यूज़िक हलाइण लाइ म्यूज़िक प्लेयर हूंदो आहे, पाण वीडियो ॾिसंदा आहियूं, हुन लाइ वीडियो प्लेयर हूंदो आहे, इमेजिस जेका हूंदियूं आहिनि उन लाइ हुनजो पंहिंजो हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे। त हर शइ जो हिकिड़ो सॉफ्टवेयर हूंदो आहे। सॉफ्टवेयर ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, हार्डवेयर ॿुधाए चुको आहियां। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त हिन टॉपिक ताईं या अॼु जे लेक्चर ताईं शुरू सां पाण हिकिड़ी शइ जे बारे में पढ़ूं पिया, इंस्ट्रक्शन्स ऐं सॉफ्टवेयर जे बारे में। त असल में छा आहे, हिन जी शेप छा आहे, इहो तव्हांखे कन्फ्यूजन हूंदी, इलाही स्टूडेंट्स खे कन्फ्यूजन हूंदी त असल में इहो छा आहे। त अॼु जे लेक्चर मां तव्हांखे हिकिड़ी मिसाल सां सम्झाईंदुमि, उन खां पोइ तव्हांखे इहो जेका कन्फ्यूजन आहे इहो बिल्कुलु क्लियर थी वेंदी। त जॾहिं पाण को फाइल डिलीट कंदा आहियूं त पंहिंजे साम्हूं अहिड़े हिसाब सां कोई लिखियलु ईंदो आहे, ठीकु आहे। हिन में छा आहे त ॿ ऑप्शन्स आहिनि, हिकिड़ो आहे डिलीट, ॿियो आहे कैंसल। त असल में छा हूंदो आहे त इहो जेका बटन आहिनि इन जी बैक एंड में कोड लिखियलु हूंदो आहे, जेका इहो टास्क परफॉर्म कंदो आहे। इंस्ट्रक्शन ॾिनल हूंदा आहिनि त अगरि पाण डिलीट ते क्लिक करियूं था त उनखे छा करिणो आहे, मतिलबु कंप्यूटर जी लैंग्वेज में कोड में लिखियलु हूंदो आहे त उहो डिलीट करिणो आहे या छा आहे, ठीकु आहे। त उहो इंस्ट्रक्शन जेका आहे उहा अहिड़े तरीक़े सां लिखियलु हूंदी आहे। जीअं तव्हां साम्हूं इहो कोड लिखियलु आयो आहे, इहो त फ़िलहालु हूअं ई लिखियलु आहे, त इन हिसाब सां हूंदो आहे। इहो हूंदा आहिनि इंस्ट्रक्शन्स, ठीकु आहे, जेका कोड सां परफॉर्म थींदा आहिनि। कोड लिखियलु हूंदो आहे, उहो परफॉर्म थींदो आहे पोइ इंस्ट्रक्शन। पाण जेका कंप्यूटर में सॉफ्टवेयर हलाईंदा आहियूं उहो ई सिर्फ़ु सॉफ्टवेयर न हूंदा आहिनि जंहिंमें कोडिंग हूंदी आहे। इन सां जेका वेबसाइट हलाईंदा आहियूं उन में बि कोडिंग हूंदी आहे, ठीकु आहे, वेब शेप में हूंदा आहिनि, उहे बि सॉफ्टवेयर्स हूंदा आहिनि। त अचो त मां तव्हांखे अॼु जेका आहे कोड ॾेखारियां ऐं सम्झायां त हिकिड़ो फाइल जेका आहे, हिकिड़ी वेबसाइट आहे, उहो कीअं हलंदी आहे, बेसिक तरीक़े सां सम्झाईंदुमि। जीअं तव्हां साम्हूं इहो लिखियलु आहिनि, इहो सभु कोड्स आहिनि, ठीकु आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त हाउ टू क्रिएट अ वेब पेज। असल में त पाण HTML कंदासीं इंशाल्लाह, जॾहिं इहो पंहिंजा जेका थ्योरी वारा टॉपिक्स आहिनि ख़तमु थी वेंदा हुन खां पोइ। बट अॼु मां सिर्फ़ु बेसिक लाइ तव्हांजी कन्फ्यूजन क्लियर करण लाइ इहो तरीक़ो सम्झायां थो त जेका वेब पेज आहे उहो
कहिड़े तरीक़े सां ठहंदो आहे ऐं हुन में कोड छा जो हूंदो आहे, कहिड़े तरीक़े सां कोड थींदो आहे। ठीकु आहे, जीअं हाणे मां तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते आहियां। ठीकु आहे, हिते मां न्यू फोल्डर हिकिड़ो ठाहियां थो, सम्झो त इहो न्यू फोल्डर एंड मां वेब पेज लिखी छॾियो आहे हिते। ठीकु आहे, हिन खां पोइ हिनखे ओपन करियां थो। हाणे जेका मूं वटि एडिटर आहे पंहिंजो कोडिंग लाइ, ठीकु आहे, त उहो मां ओपन करियां थो हितां। हाणे मां अची चुको आहियां विजुअल कोड स्टूडियो में। मां इहो एडिटर इस्तेमालु कंदो आहियां। हाणे हितां मैं क्लिक कंदुमि न्यू फाइल ते ऐं हिते मां लिखी छॾियो त index.html। ठीकु आहे, HTML जेका फाइल आहिनि इहो पंहिंजो स्ट्रक्चर हूंदो आहे। इहो मां डिटेल में तव्हांखे सम्झाईंदुमि। HTML ऐं CSS जो जॾहिं टॉपिक ईंदो पंहिंजे कोर्स में। फ़िलहालु मां जस्ट बेसिक सम्झायां थो त इहो हलंदा कीअं आहिनि। हिन खां पोइ मां हिते जेका आहे हिन जो कोड लिखी छॾां थो थोरो। ठीकु आहे, हाणे हिन में जेका इहो टाइटल आहे न, इहो छा हूंदो आहे त जेका मथे पंहिंजे टैब हूंदी आहे क्रोम में या जेका ब्राउज़र हलाईंदा हुते जेका लिखियलु ईंदो आहे वर्ड, जीअं फेसबुक हलाईंदा आहियूं त फेसबुक लिखियलु ईंदो आहे, त इहो टाइटल हूंदो आहे। ठीकु आहे, फ़िलहालु मां हिते लिखी छॾां थो वेब पेज। ओके, हिन खां पोइ मां अची वियो बॉडी में। बॉडी छा आहे इहो मां तव्हांखे सम्झायां त पंहिंजे साम्हूं जेका स्क्रीन नज़र ईंदी आहे ब्राउज़र ते उहो हूंदी आहे बॉडी। ठीकु आहे, हाणे बॉडी में सम्झो त हिकिड़ो मां H1 जो टैग लॻाए छॾियो, इन में लिखी छॾियो हैलो वर्ल्ड। सही, हाणे मां छा कयो त हिनखे करे छॾियो आहे सेव। मूं वटि ऑटो सेव लॻो पियो आहे बट तॾहिं बि मां करे छॾियो आहे। ठीकु आहे, हितां मां मिनिमाइज़ कयां थो, हिनखे हटाए छॾियो। हाणे जीअं मां हिनखे क्लिक कंदुमि त छा लिखियलु अची वियो हैलो वर्ल्ड। हिन खां पोइ मां इहो कोड थोरो चेंज करे ॾेखारियां त सम्झो हिन में मां हिकिड़ो ॿियो कोड लिखां थो H2 welcome to promote sin YouTube चैनल। ठीकु आहे, इहो लिखी छॾियो। हाणे छा आहे हिनखे मां रीलोड कयां त छा आहे वेलकम टू प्रोमोट सिंध यूट्यूब चैनल। सही आहे, त इहो हूंदी आहे कोडिंग। सिंपल मां स्ट्रक्चर बेसिक थोरो ॿुधायो आहे त इन तरीक़े सां कोडिंग थींदी आहे ऐं उहो वेबसाइट ठहंदियूं आहिनि या सॉफ्टवेयर ठहंदा आहिनि। ठीकु आहे, हिन जे अलावा थोरो CSS जो बि ॿुधाए छॾियां त सम्झो डिज़ाइनिंग कीअं थींदी आहे। हितां मां ॿियो फाइल ठाहियां थो style.css। ठीकु आहे, हिन में छा हुयो त मां सम्झो H1 जेका मुंहिंजी हेडिंग हुई उनखे कयां थो एडिट। हिन में लिखी छॾियो मां कलर मां सम्झो हणी छॾियो आहे एक्वा। ठीकु आहे, हाणे वञी चेक करियूं हुते त हैलो वर्ल्ड जो कलर चेंज थी वियो। ठीकु आहे, त इहो हूंदी आहे सिंपल बेसिक जेकी मां तव्हांखे सम्झायो आहे त HTML ऐं CSS में कोड कहिड़े तरीक़े सां थींदो आहे। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त सोर्स कोड जेका आहे ऑलरेडी हिकिड़ो वेब पेज ठहियलु आहे, उनजो सोर्स कोड कहिड़े तरीक़े सां पाण ॾिसी सघूं था ऐं कहिड़े तरीक़े सां हुन में मॉडिफिकेशन करे सघूं था। ठीकु आहे, इहो मां तव्हांखे सम्झायां। वरी मां तव्हांखे पंहिंजी स्क्रीन शेयर कयां थो। सम्झो त हिन में मां गूगल क्रोम ओपन कयो। ठीकु आहे, हिते अची वियो पंहिंजो गूगल। ठीकु आहे, हाणे गूगल जो अगरि पाण खे सोर्स कोड ॾिसणो आहे त पाण छा कंदासीं, हिते राइट क्लिक करे इंस्पेक्ट ते अची विया। ठीकु आहे, हाणे छा आहे त मैं सिलेक्टेड टूल खे क्लिक करे छॾियो ऐं सम्झो त इहो गूगल सर्च लिखियलु आहे। ठीकु आहे, हाणे गूगल सर्च आहे त इहो कोड अची वियो, हिते साम्हूं कोड पूरो हिनजो लिखियलु आहे। अगरि मां हिकिड़ी शइ कयां हिन में, अगरि मां प्रोमोट सिंध लिखी छॾां गूगल सर्च जी जॻह, त इहो छा थींदो प्रोमोट सिंध लिखियलु अची वेंदो। हिकिड़ो मिनट मां लिखी करे तव्हांखे ॾेखारियां थो। प्रोमोट, ॾिसो प्रोमोट तव्हांजे साम्हूं लिखियलु अची वियो। ठीकु आहे, अगरि मां हिन जे अॻिते तॾहिं बि प्रोमोट सिंध पूरो लिखी छॾां उहो बि अची वेंदो। हे तव्हां ॾिसी सघो था छा लिखियलु अची वियो प्रोमोट सिंध। आई नो प्रोमोट जी स्पेलिंग थोरी ग़लति थी वई आहे बट मुंहिंजो मक़सदु इहो हुयो सम्झाइण जो त इन शइ तव्हां सम्झी सघो था। ठीकु आहे, हिन खां पोइ मां अगरि तव्हांखे ॿियो बि एडिट करे ॾेखारियां,
सम्झो त इहो लिखियलु आहे आई एम फीलिंग लकी, दैन पाण इन खे कुझु बि करे सघूं था, हैलो करे सघूं था, ठीकु आहे, हैलो, हे अची वियो हैलो, प्रमोट्स इन हैलो, ठीकु आहे। बट इहो जेका आहे इहो परमानेंट न आहे हूंदो आहे, ठीकु आहे। ऑलरेडी हिकिड़ो डेटाबेस ठहियलु आहे, सिस्टम ठहियलु आहे, कोडिंग ऑलरेडी ठहियलु आहे, पाण इहो सिर्फ़ु टेम्पोरेरी पंहिंजी जेका आहे एडिटिंग कयूं था, जॾहिं हिन खे रीलोड कंदासीं त ऑटोमेटिकली जेका वैल्यू हूंदी आहे उहा वापसि अची वेंदी, ठीकु आहे। इहो मुंहिंजो मक़सदु इहो आहे ॿुधाइण जो त तव्हां कहिड़े तरीक़े सां को बि वेबसाइट जो सोर्स कोड ॾिसी सघो था, ठीकु आहे। हाणे वरी अचूं था पंहिंजी प्रेज़ेंटेशन ते। हाणे मां तव्हांखे इहो ॿुधायां त इहो जेका कोड आहे उहो कहिड़े तरीक़े सां थींदो आहे। कोड करण लाइ प्रोग्रामिंग लैंग्वेज जी ज़रूरत हूंदी आहे, ठीकु आहे। ऐं प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ी कहिड़ी आहिनि, पाइथन आहे, PHP, जावा स्क्रिप्ट, इलाही सारियूं प्रोग्रामिंग लैंग्वेजिस आहिनि, ठीकु आहे। त इन सां जेका आहे प्रोग्रामिंग लैंग्वेज सां कोडिंग थींदी आहे। हिन खां पोइ सवाल इहो आहे त इहो जेका कोडिंग आहे इहो कंदो केरु आहे? इहो कंदो आहे सॉफ्टवेयर डेवलपर। सॉफ्टवेयर डेवलपर इज़ अ पर्सन हू राइट्स कोड फॉर कंप्यूटर सॉफ्टवेयर। सॉफ्टवेयर डेवलपर उहो पर्सन, उहो माण्हू हूंदो आहे जेका कंप्यूटर सॉफ्टवेयर लाइ कोड लिखंदो आहे, ठीकु आहे। हाणे जीअं तव्हां साम्हूं ऑलरेडी इहो पिक्चर ठहियलु आई आहे, इहो मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त इहो प्रोग्रामिंग लैंग्वेजिस हूंदियूं आहिनि। ऐं उहो जेका सॉफ्टवेयर डेवलपर हूंदो आहे उहो प्रोग्रामिंग लैंग्वेजिस जी मदद सां कोड लिखंदो आहे वेबसाइट्स ठाहिण लाइ, सॉफ्टवेयर ठाहिण लाइ, मोबाइल जो सॉफ्टवेयर ठाहिण लाइ या कंप्यूटर जा सॉफ्टवेयर ठाहिण लाइ। हाणे जी तव्हां साम्हूं लिखियलु आयो हार्डवेयर मेकर कंपनीज़, ठीकु आहे। इहो कंपनी पहिरीं मां तव्हांखे सॉफ्टवेयर जे बारे में ॿुधाए छॾियो त सॉफ्टवेयर केरु ठाहींदो आहे, सॉफ्टवेयर डेवलपर। हाणे हिते हार्डवेयर आहे त हार्डवेयर मेकर कंपनीज़ आहिनि जीअं डेल आहे, HP, एसर, नोकिया, लेनोवो, इहो सभु जेका कंपनीज़ तव्हांजे साम्हूं लिखियलु आहिनि इहो सभु हार्डवेयर मेकर कंपनीज़ आहिनि, ठीकु आहे। हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त सॉफ्टवेयर डेवलपमेंट कंपनीज़ कहिड़ियूं आहिनि। एंड्रॉइड आहे, एप्पल आहे ऐं माइक्रोसॉफ्ट, इहो सॉफ्टवेयर ठाहींदो आहे। एप्पल iOS ठाहींदी आहे, एंड्रॉइड जेका आहे एंड्रॉइड OS आहे, ऐं माइक्रोसॉफ्ट जेका आहे विंडोज़ ठाहींदी आहे। हिन सां अलावा जेका पंहिंजे ऑफिस वर्क हूंदा आहिनि, माइक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, उन लाइ इहो सॉफ्टवेयर इस्तेमालु थींदा आहिनि। हिन सां अलावा एडोबी जा सॉफ्टवेयर आहिनि जेका ग्राफिक रिलेटेड वर्क लाइ इस्तेमालु थींदा आहिनि, या एडिटिंग लाइ एडोब एक्रोबेट आहे, इहो PDF लाइ इस्तेमालु थींदो आहे, इलिस्ट्रेटर इलिस्ट्रेशन वर्क लाइ, प्रीमियर प्रो एडिटिंग लाइ, ऑडिशन जेका आहे AU लिखियलु आहे इहो पंहिंजो ऑडियो एडिट लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिन सां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त जेका VLC आहे इहो पंहिंजो मीडिया प्लेयर आहे, वीडियो प्लेयर जेके चवंदा आहिनि, मतिलबु वीडियो हलंदी आहे हिन में, ऐं ऑडियो प्लेयर बि आहे, हिन में ऑडियो बि हलंदो आहे, ठीकु आहे। हिन खां पोइ मां तव्हांखे इहो ॿुधायां त इहो जीअं तव्हां साम्हूं ब्राउज़र्स ठहियलु आया आहिनि, इहो तव्हांजी खे ब्राउज़िंग करण में मदद कंदा आहिनि। इन सां तव्हां ब्राउज़िंग करे सघो था। तव्हां गूगल हलाईंदा आहियो, फेसबुक हलाईंदा आहियो, यूट्यूब हलाईंदा आहियो, कुझु बि हलाईंदा आहियो, उहो हिन ब्राउज़र जी मदद सां हलाईंदा आहियो। त इहो हुयो अॼु जो टॉपिक, सॉफ्टवेयर्स ऐं हार्डवेयर जे रिलेटेड। मां उमेद थो कयां इन टॉपिक सां तव्हांखे इलाही कुझु सिखण लाइ मिलियो हूंदो। पोइ अॼु जो टॉपिक ख़तमु थिए पियो हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।